हवालो मां थो ॾियां अब कैसेट थे थी पक ए मोबाइल में भी थे थी ऐं हिन हवाले जो मां जवाबदार आहियां जेसी ते जेरो आहियां हयाती आहे लाड़काने चवंदो नसीराबाद चवंदो मेहड़ चवंदो शाहपुर चाकर चवंदो हैदराबाद चवंदो कराची ओ पेशावर लाहौर ताईं पर मक्के मदीने ते बधल आहियां हवालो मां थो ॾियां ॼटकी ॻाल्हि कान्हे इल्म जी ॻाल्हि कयो इल्म जी ॻाल्हि ॿुधो ऐं यादि कयो शीयम जो किताब आहे जंहिंजो नालो आहे जिला उल उयून नालो तो सुठो आहे अखियुनि जी रोशनी नालो तो इहो अथसि पर आहे अखियुनि जी ऊंदाही जिला उल उयून किताब जो नालो आहे जंहिं मौलवी लिखियो आहे उहो शियो आहे उन्ही मौलवी शीए जो नालो आहे मुल्ला बाक़िर मजलसी ऐं जीअं असां चऊं न हिन असांजे इलाइक़े में त असांजे सुहिणे मशहूरनि वारे साईं फरमायो आहे चओ सुभान अल्लाह त असांजे लाइ इहा हुज्जत आहे असांजे लाइ छा आहे ॾाढे चओ असांजे लाइ हुज्जत आहे त मुंहिंजा दोस्त जीअं असां पंहिंजे कंहिं बुज़ुर्ग जो नालो खणूं था फलाणे बुज़ुर्ग चयो आहे त असांजे लाइ अखियुनि जी ॻाल्हि त जीअं असांजो साईं केवला मशहूरनि वारा हुआ इहे शीयनि जो बि ईअं वॾो आलिम हो मुल्ला बाक़िर मजलिसी हुनजो नालो हो हुनजो हिकिड़ो किताब लिखियलु कोन्हे हुनजा 30-40 किताब शीयनि जे दुनिया में वॾे खां वॾो आलिम आहे शीयन वटि वॾे खां वॾो मुस्तनद आलिम आहे पक्को सचो हुननि जे मज़हब जो हुननि जे ताईद वारो मौलवी आहे उन्ही जलाल उयून में लिखियो आहे थोरो पंहिंजे होश खे संभाले वेहजां चवंदे शर्म थो अचे ख़ुदा जो कसम मूंखे चवंदे हया थो अचे मुंहिंजी ज़ुबान मुंहिंजा दोस्त उथले नथी त मां कीअं चवां हाणे तव्हांखे रुॻो फ़ैसिलो वठिणो आहे त जेके चवनि था शिया वीचारा चङा आहिनि अहल बैत सां मोहबत कंदा हाणे ॿुधो त इहा अहल बैत जी गिल आहे या मोहबत आहे चवे थो जंहिं महिल फातिमत ज़हरा जो अली सां निकाह थियो मुल्ला बाक़िर थो लिखे पोइ फातिमत ज़हरा खे नबी पाक अली साईं जे हवाले कयो अली साईं फातिमत ज़हरा खे घर वठी वियो रात बीबी साहिबा अली साईं वटि रही सुबह जो सवेर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फजर जी नमाज़ पढ़ी पंहिंजी नियाणी सां मिलण विया परणाई थन लाडली न्याणी आहे हाणे मिली चास हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिए जो बीबी साहिबा जे घर आया तो बीबी साहिबा रोए वेठी हुजूर पाक फरमाइन था फातिमा जी मुंहिंजा बाबा छो थी रोई हाणे फातिमा थी जवाब दे शियो तो लिखे अब्दुर्रहीम नथो चवे फातिमा छो थी रोई शियो तो लिखे तो फातिमा जवाब दिनो या रसूल अल्लाह मुंहिंजा बाबा तव्हां जेको मूंखे मुड़ुस ॾिनो आहे उन जो पेट वॾो आहे अव्हां जेको मूंखे मुड़ुस ॾिनो आहे उन जा ॾंद निकतल आहिनि अव्हां जेको मुड़ुस मूंखे ॾिनो आहे उन जूं अखियूं ॾेडर जहिड़ियूं आहिनि अव्हां जेको मूंखे मुड़ुस ॾिनो आहे उन जे वात में बदबू आहे अव्हां जेको मूंखे मुड़ुस ॾिनो आहे उहो सुञो आहे अव्हां जेको मूंखे मुड़ुस ॾिनो आहे उन जा हे हॾा संधन वारा बेसुरा ख़राब आहिनि मूंखे कुरैश जूं औरतूं ताना थियूं हणनि पियूं त कहिड़ो तोखे मुड़ुस मिलियो आहे इन जे करे मां रोई रही आहियां ओ खुदा बस बिरोही जे गोठ जा मुसलमानो अव्हां काबे दे मोह कयूं वेठा हो सच ॿुधाइजो त अलीअ जहिड़ो सुहिणो जवान दुनिया में आहे हलायो अॼु बि खणी तव्हां सैयद ॾिसो हली मुंहिंजा दोस्त अक्सर करे घणो करे ई इल्ला माशा को किथे को शाह साहब सगोरो शिकल शबात जो सादो हुजे त ॿी ॻाल्हि आहे न त अलीअ जे नस्ल जा सैयद सादात जिथे ॾिसंदा हूं त सुहिणा हूंदा अबो जो सुहिणो आहे त औलाद बि सुहिणी आहे चओ अबो जो सुहिणो आहे त अली औलाद बि छा अली कोझो हो या सुहिणो हो
एक ॻाल्हि जॾहिं सुहिणो आहे भला ॿिए नंबर में तव्हांजी न्याणी या मुंहिंजी न्याणी मां परणाए ॾियां या तव्हां परणाए ॾियो उहा ॿिए ॾिहाड़े ते पीउ खे चवंदी अब्बा तो मूंखे किनो मुड़ुसु ॾिनो आहे। असांजे त सिंध में रिवाज आहे त न्याणी वीचारड़ी अहिड़ी साबरीन हूंदी आहे जो कुते जे कढल आहे त बि पुछंदी कान्हे अबे मुड़ुसु ॾिनो आहे जेको ॾिनो आहे सो मूंखे क़बूल आहे। ख़ुदा जो कसम आहे कुंवार हुजे फातिमत ज़हरा जहिड़ी कुंवार हुजे घोट अली जहिड़ो हुजे वरी परणाइण वारो मोहम्मद अरबी हुजे ऐं फ़ैसिले करण वारो अल्लाह हुजे। मुझा दोस्तों खातून बे हसीन जमीला अली मुर्तजा भी हसीन जमीला मुझा दोस्त अजीज उन जेला फातिमा कान चवंदी रुगो शियन पांजे किताब में आ गाल लिखी छड़ी आ। हाणे मां तव्हां खां पुछां तो बेली खुदा के हाज़िर नाज़िर समझी बुधायो त या अहल बैत सां मोहब्बत आ या दुश्मनी आ। अहल बैत शुरू ही छा कंहिंखां अली खां ॾाढो जो कंहिंखां खुली जो कंहिंखां जेके चवंदा आहिनि असां अहल बैत जा हुबदार आहियूं असां अहल बैत जा हुबदार आहियूं अब्दुर्रहीम खे हुब कान्हे। मां उनखे ॿुधायां थो त चाचा कन खोले ॿुधो जॾहिं सिंध में हिकिड़े बकवास कई हुई देवबंदी त अली अहल बैत नाहे हसन अहल बैत नाहे हुसैन अहल बैत नाहे फातिमा ज़हरा अहल बैत नाहे जेको साबित करे उनखे मां लख रुपयो ना विझां। कोई अहल बैत जा हुबदार सॾाइण वारा खिगियूं हण वारा काॾे मरी विया उन्ही खे जवाब ॾिनो हो त अब्दुर्रहीम जवाब ॾिनो। मुझा दोस्तों काॾे विया हुए सैयद सॾाइण वारा वे काॾे विया हैदरी सॾाइण वारा काॾे विया हुबदार सॾाइण वारा मरी विया अॻ में लिखंदा त न अली खे अहल बैत असां साबित कंदासीं। इहे कुंड में वेठे हलवा खाधऊं कुंड में वेठे गजरूं खाधऊं कुंड में वेठे बकर उॾारियऊं। ख़ुदा जो कसम मां फ़ख्रु नथो कयां मूं कॾहिं ॻाल्हि कान कई आहे पर अॼु कयां थो रब करीम जो कसम घटि में घटि 50 राइफलुनि जे विच ते मुंहिंजी तक़ीर पे हली। रेफरू खणी आया क्लाशन कॉपियूं खणी आया सखर डिवीजन जो कमिश्नर हो उन्हीं कमिश्नर 144 लगाए छड़ी असांजा रस्ता बंद करे छॾियऊं असां अची कोन सघियासीं। उन जलसे वारी जाइ ते ख़ुदा जो कसम रात जो लिकी लिकी मां 1 बजे पहुतो आहियां। सुबह जो मता पुलिस रोके अहल बैत जे दुश्मन के केर जवाब दीदो आधी रात जो लिकी 1 बजे आयो आया सॼी रात मस्जिद में सुतो पयो आया पुलिस ॿाहिरां घट घेर बंद कयूं वेठी ही त अब्दुर्रहीम के अचण न ॾींदासीं। ख़बर तामल पई जो 12 बजे तक़ीर शुरू थी अब्दुर्रहीम अंदर वेठो हो। काॾे विया हुबदार काॾे विया हुबदार अब्दुर्रहीम कोन थो मञे असां हुबदार हाओ मञा थो तव्हां कुट्टी खाइण वारा मजना आहियो सिर ॾियण वारो मजनो वेठो आहियां। ओ मुंहिंजा दोस्त ओ मुंहिंजा भाउ अली असांजो इमाम चओ सुभान अल्लाह अली असांजो इमाम आहे अली जी घरवारी पाक आहे चओ सुभान अल्लाह। नबी की लाडली बीवी वली की माँ शहीदों के उधर जलवा नबूवत का विलायत का शहादत का। खातून दे हार जे इमाम हन कौनी जे घर में हन जे अली वलिया तो उन जे घर में आ जे मोहम्मद नबी आ तो उन जे घर में आ विलायत भी उते आ शहादत भी उते आ नबूवत भी उते आ शराफत भी उते आ। खातून जन्नत छो चवंदी अली जे लाए अली सोहणो चो अली सोहणो उन सोहणे के
घरवारी छो चवंदी तो हुनजा ॾंद वॾा आहिनि, छो चवंदी तो हुनजे वात में धप्पा, उहा छो चवंदी तो हुनजो पेट वॾो आहे, उहा छो चवंदी तो हुनजूं अखियूं ॾेडर जहिड़ियूं आहिनि, उहा छो चवंदी त दिली सुञो आहे, कॾहिं कोन चवंदी इहो शीए इज़्ज़त आयो आहे, ख़ातून जे इज़्ज़त खे हुन घटायो आहे। असां सुन्नी ऐलान था कयो त ख़ातून जन्नत खे अली सां प्यार। हाणे तव्हां खां थो पुछां भले फतवा तव्हांजो इहे अहल बैत जा हुबदार छा भला लाइट वही छा पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह हक़दार आहिनि चओ भला त दुश्मन अहल बैत जा आड़े जो अहल बैत जा रुगो अहल बैत जा दुश्मन कोन्हनि मुंहिंजे सोने मुर्शिद दस्तगीर जा बि दुश्मन तव्हांजो दस्तगीर सैयदा तो शीए खां ख़बर पीरान पीर खे मञींदो आहे ख़ुदा जो कसम तलवर दस्तगीर जो नालो ॿुधंदो आहे त मरी पवंदो। घणो करे त बकवास कंदो, जे बकवास न कंदो त बूथ बुछड़ो कयूं कुते वांगुरु उथियो हलियो वेंदो। असांजो ईमान आहे त मुंहिंजे अलीअ जी मुहबत बि ईमान जो जुज़ आहे, त पीरान पीर दस्तगीर जी मुहबत बि ईमान जो जुज़। सचो सैयदा जो सचो असां सैयदनि जे लाइ मथो हणूं, असां सैयदनि जी हिमायत कयूं, असां सैयदनि जे पारां मुंहिंजा दोस्त धिका खाईंदा वतऊं, असां सैयदनि जी हिमायत में ऐं सैयद असां ते कावड़ा वेठा पर सच्चा सैयद मुते न कावड़बा। चओ सुभान अल्लाह। ॾाढो जो सच्चा सैयद मुते कोन कावड़बा, छो त सैयदनि खे ख़बर आहे त ही अब्दुर्रहीम असांजो गुलाम अली। अली जी शान में छा ॿुधायां शाहे मर्दा शेर यज़दा कुव्वते परवरदिगार। सुभान अल्लाह। चओ शाहे मर्दा शेर यज़दा कुव्वते परवरदिगार। ला फता इल्ला अली ला सैफ इल्ला ज़ुल्फ़िकार। ॾाढे सुभान अल्लाह। मुंहिंजा भाउ तव्हांखे हिकिड़ी अली मुर्तज़ा जी करामत ॿुधायां। ॾिसो त सोना शेर ख़ुदा खे ख़ुदा ताला केतिरो इल्म अता फरमायो आहे। पढ़ो सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुंहिंजा दोस्तो हदीरो शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जे ख़िलाफ़त जो दौर आहे। अली मुर्तज़ा मदीने मां मुंतक़ल थी करे पंहिंजे गादी जो हंधु कूफे खे बणायो आहे। छा खे बाबा अबू बकर सिद्दीक़ मदीने में रहियो, उमर फारूक मदीने में रहियो, अली मुर्तज़ा हज़रत उस्मान गनी भी मदीने में रहियो, पर अली साईं पंहिंजी गादी खणी कूफे में आयो। किथे आयो बाबा? छो भला तव्हां चओ त मदीनो छो छॾियईं? अदा मदीनो छॾियईं कोन, मदीने सां हुनजो प्यार हो, पर इस्लामी रियासत वधी वई। चओ इस्लामी रियासत वधी वही, सरहदूं परे परे ते थियूं। हज़रत अली मुर्तज़ा चओ त मुल्क जे विच ते गादी जो हंधु ठाहियां जे चारई तरफ़ संभाल हिक जहिड़ी करे सघे।
इन जे करे कूफे आयो आ एकड़े रिहाड़े जुमे जी नमाज आ शेर खुदा खुतबे जे लाइ उठियो आ मुअज्जिन खे चई बांग चो खुतबो पढ़ाया मुअज्जिन बांग चई बस करिया अली खुतबे जे लाइ उठियो आ हाणे खुतबो कोन थो पढ़े वेही थो रहे पाण फरमाइनि था बाबा खुतबो पो पढ़ंदासे जुमो पो पढ़ंदासे अॻ में हिकिड़ो फ़ैसिलो कयूं था पोइ था खुतबो ई जुमो पढ़ूं माण्हू चओ दाह त खणी केरु कोन आहे वाह ना कहिड़ो फ़ैसिलो थो करे को दाह खणी अचे त फ़ैसिलो थिए दाह त आई कान्हे कहिड़ो तो फ़ैसिलो हली करे पाण सॾियो पंहिंजे ग़ुलाम खे फलाना जी क़िबला उथी हाज़िर सही वन मस्जिद जे पोयां हिकिड़ो घर छॾ ॿियो घर छॾ टे घर में वञ टे घर में ज़ाल ऐं मुड़ुस पाण में विढ़िया बीठा आहिनि उन्हनि ॿिन्ही खे वठी आ त तव्हांखे अली थो सॾे तव्हांजो फ़ैसिलो कयां विढ़ी विढ़ी ढांगा चाहो बुछड़ा चाहो अॼु फ़ैसिलो कयां मुंहिंजा दासरी जमात इंतज़ार में आ हैरत में आ अली मुर्तज़ा जो ग़ुलाम वञे थो हिकिड़ो घर छॾे थो ॿियो घर छॾे थो टे घर में वियो त हाओ बराबर ज़ाल ऐं मुड़ुस पाण में विढ़िया बीठा आहिनि जहिड़ो लॻो पियो आहे माई बि हुनखे ॻाल्हो पॾे धक पई हणे हो बि हुनखे धक पियो हणे ॿिन्हीअ खे हज़रत अलीअ जे ग़ुलाम चयो हलो तव्हांखे शेर ख़ुदा सॾनि था अमीरुल मोमिनीन सॾे थो पियो हुकूमत इस्लाम जी हुई अलीअ जो धाको हो देर कान थी आ ॿई ॼणा हली आया माई बाजी हज़रत अलीअ जे आलो वेठी आ उहो हमराह बची हज़रत अलीअ जे आलो वेठो आ शेर खुदा रज़ी अल्लाह ताला नो फरमाइनि था मां तव्हां सां ॻाल्हायां थो अॻ में ॻाल्हाईंदुसि माईअ सां पोइ ॻाल्हाईंदुसि मुड़ुस सां फ़ैसिलो कंदुसि तव्हांखे मुंहिंजो फ़ैसिलो मञणो पवंदो ॿिन्ही अर्ज़ कयो क़िबला जे तुंहिंजो न मञींदासीं त कंहिंजो मञींदासीं पाण फरमाता विच में तव्हां में केरु न ॻाल्हाईंदो मां ॻाल्हाईंदुसि जंहिंसां ॻाल्हाया उहो ॻाल्हाए ॿियो न ॻाल्हाए भली सही पाण हज़रत अली मुर्तज़ा उन माईअ ॾे मुतवजो ओ माई जीजा जी सही ॻाल्हि सची हुजे त हा कजां कूड़ी हुजे त न कजां क़िबला ॿुधाए पाण फरमाए था तुंहिंजी शादी थियल कान हुई कुंवारी हुई तुंहिंजो सौट हो सॻो उन सां तुंहिंजा नाजाइज़ ताल्लुकात थिया उन नाजाइज़ ताल्लुकात जे करे तोखे पेट में ॿारु थी वियो ॿारु जॾहिं ॼमण जे वेझो आयो तुंहिंजी माउ गुनाह लिकाइण जे लाइ तोखे झंगल में वठी वञी ॿारु ॼणायो ऐं ॿारु तोखे पुटु ॼाओ उन ॿार खे कपिड़े में वेढ़े हिकिड़ो खामो हो खॾ जो उन्ही में तुंहिंजी माउ ऐं तूं ॿार खे सुभारियो जहिड़े ॿार खे ईअं तोखे ॿार खां वठी तुंहिंजी माउ घर ॾे रवानी थी 2 मिंट कोन गुज़रिया हिकिड़ो कारे रंग जो कुतो आयो उन ॿार जे कपिड़े में चकु खजी ॿार खे खयो तूं आख़िर माउ हुई तुंहिंजो हिलाल या हराम पोइ जी ॻाल्हि आहे पर अमड़ त हुई तोखे रहम आयो तो पत्थर खयो पत्थर खणी तो कुत्ते खे हयो कुत्ते खे कोन लॻो तुंहिंजे ॿार खे मथे में लॻो ऐं हो कुतो त भॼी वियो पर तुंहिंजे ॿार जे मथे मां रत निकिरी पई तो मोटी करे उनजी पटी ॿधी कुतो भॼाई उहो पटी ॿधी ॿार खे उन खामे में जेरो जो जेरो छॾे मोटी आई आहे तोखे इन खां अॻिते जी ख़बर ई कान्हे माई जो से खुदा जो कसम ॻाल्हि अहिड़ी कई थी जहिड़ो तूं असां सां गॾु हुए बिल्कुलु सही ॻाल्हि तोसां तूं कहिड़ो पढ़ंदा तूं बस कर मुंहिंजा दोस्त अज़ीज़ माई बस कई हाणे हुन मुड़ुस सां तो अली से ॻाल्हाए ओ फलाणा जी क़िबला हिन औरत सां तुंहिंजो निकाह थियो आहे हाओ क़िबला हेतिरो अरसो थियो आहे 6 महीना या साल चे हाओ क़िबला चई पर 6 महीननि में साल में हिन तूं घरवारीअ जो अंग न ॾिठो आहे न हिन तुंहिंजो ॾिठो आहे न तो हिन जो अंग ॾिठो आहे
तू जॾहिं भी इरादो कंदो तो मां पांजे घर वारी दे वञा रात जे टाइम ते तू अकेलो हूंदो तुझी ज़ाल हुंदी ज़ाल दे वञण जो इरादो कंदो ओचितो तुझे आॾो हिकिड़ो बभर शेर अची बीहंदो उन शींहं खे ॾिसी तुझी घरवारी भी डिॼी वेंदी तू भी परे भॼी वेंदो अॼु ताईं तव्हां हिक ॿिए जो अंग कोन ॾिठो अॼु तव्हां विढ़ी पिया हो अॼु मां तव्हांखे अली फैसले लाइ घुरायो मुड़स तो चे कि बिला सच थो चवे वाकई 6 महीना साल थियो निकाह थियो पर न मां हिन जे वेझो वञी सघां थो न ही मुंहिंजे वेझो वञी सघे थी मां जॾहिं भी इरादो कयो ज़ाल पंहिंजी वेंदो आहियां त हिकिड़ो बबर शेर हूंदो अॻियां ईंदो साह सुकी वेंदो ज़ाल हिकिड़े पासे त मां ॿिए पासे अॼु वाकई विढ़ी पियासे नफ़रत थी पई शेर ख़ुदा फरमाइनि था हाणे फ़ैसिलो ॿुधो बस कयो अची ॿुधायो माईअ खे चवनि था माई चे जीव किबला चे जेको ॿार तूं छॾे आई हुई तोखे ख़बर काने काॾे वियो उहो वॾो थियो हे जेको तुंहिंजो मुड़ुस आहे सो तुंहिंजो साॻियो पेट ॼायो ॿार पत न अचई त मथो खोले ॾिसींसि तुंहिंजे पत्थर जो निशान बीठो आहे ओ मर्द जीव साईं हीअ तुंहिंजी सॼी माउ आहे इन तोखे ॼणियो हाणे मां वई पुट जो निकाह कोन थींदो पर जेको विच ते शेर ईंदो हो सो झंग जो शेर कोन हो मां अली हुयसि ऐं अवां खे हिक ॿिए खां धार कंदोसि त मुंहिंजी बादशाही में माउ जो ऐं पुट जो ग़लति ताल्लुक न हुजे पोइ आख़िरकार अॼु मां तव्हांखे धार कयां थो हीअ माउ आहे ही पुट आहे हिक ॿिए खां धार थियो मां अलीअ जो फ़ैसिलो आहे हैदरी नारो वरी ताण जो अब्दुर्रहीम हैदरी नारे खां झलींदो अलाए किथे झलियो तो लाड़काने में नसीराबाद में तवा वट केरेले में डोकरी में किथे जलियो तुम आखिर तवा भी हिकड़ी मुजी कैसेट को बुधाए जे में मां चयो जो त नारे हैदरी नारो मां ये जरूर चयो होंदो आहे त हैदर त असा जो इमाम ईमान पर अकेलो हैदर न तवा नारे तहकीक हक 4 यार चओ त बेड़ा पार थी पवे नारे तहकीक जोर नारे तहकीक नारे हैदरी कॾहिं झलियो किथे झलियो इं रुगो दुकान के चिमकाइण जे लाइ पंहिंजे दुकान के वधाइण जे लाइ फलाणो हीअ तो चवे फलाणो हीअ तो चवे खुदा जा बाना सुन्नत जमात अॻे ई टुकड़ा टुकड़ा थी पई सुन्नत जमात अॻे ई कमज़ोर लॻी पई रहंदो खाधो तव्हां जो खानो ख़राब कयो तव्हां सुन्नत जमात के गॾु कयो खुदा जो कसम असी नबी जे बचन जा भी गुलाम आहियूं सहाबा जा भी गुलाम आहियूं नबी जे खानदान जा सैयदन जा क़यामत ताईं गुलाम आहियूं जेको सही हसब नसब सां सैयद मुझे अखिन जे सर जो ताज बाकी रहो साल त इल्जाम हणण सा दुकान कोन वधंदो दुकानदारी कान हलंदी मुझा दोस्त तवा केतरो भी खणी माण्हुनि खे झलियो अब्दुर्रहीम जे तकरीर ते न वञो तवा छो आया हो भली झलण पर माण्हू तो अचन था नबी जा परवाना अचन था सुभान अल्लाह जो नबी जा परवाना आया हो कौन आया हो मुझा दोस्त तवा अहले सुन्नत जे उलमा के अहले सुन्नत जे पीरन के अहले सुन्नत जे दरवेशन के अहले सुन्नत जे आलमन के हाफिजन के ॿुधंदा कयो वेंदा कयो मां तवा के सॼी ज़िंदगी कंहिंजे लाइ मनो कान कई हा इएं चवंदो आहियां त वहाबिन ॾे न वञो शियन ॾे न वञो सुन्नन जा ग़ुलाम बणिजी वञो या रसूल अल्लाह के नारे से हमको प्यार है या रसूल अल्लाह के नारे से हमको प्यार है या रसूल अल्लाह के नारे से हमको प्यार
जिसने ये नारा लगाया उसका बेड़ा पार है। जिसने ये नारा लगाया उसका बेड़ा जिसने ये छेड़े छेड़े थे तो जिसने ये नारा लगाया उसका बेड़ा माइया मराकश में रहंदिया 90 साल हुन जी उम्र जॾहिं भी को ॾुखियो वक़्तु ईंदो हो माई पंहिंजे अखियुनि ते हथ रखी चवंदी हुई या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह जोर सां ये अखियुनि ते हथ रखी या रसूल अल्लाह। 90 साल गुज़री विया माईअ जो 100 वरियो पूरो थियो माई मरी वई माईअ खे कब्रिस्तान में पूरे मोटी आया। हिकिड़ो अल्लाह जो वली हुआ 8 ॾींहंनि खां बाद माईअ खे ख्वाब में ॾिसे थो पुछेसि थो फलाणी माई कि जी हुक्मिला ॾे ख़बर कि जेका पुछी त ॿुधायां कि क़ब्र में मलाइक ईंदा आहिनि पुछाणे वारा ग़िलाज़ुन शिदादुन सख़्त तबीयत जा हूंदा आहिनि हुननि जूं अखियूं लाल हूंदियूं आहिनि अखियुनि मां बाहि पई निकिरंदी आहे हथ में गुर्ज़ हूंदा अथनि विज वांगुरु कड़केदार आवाज़ हूंदो आहे माण्हू क़ब्र में नकी वेंदो आहे उहे ॿई मलाइक जॾहिं क़ब्र में आया हूंदा तोखां पुछाणो त कयो हूंदो माई जो हाओ ते पोइ भला तुंहिंजो हाल कहिड़ो हो माई चवे थी त मुंहिंजी आदत हुई 90 साल जॾहिं बि को ॾुखियो ॾींहुं ईंदो हो अखियुनि ते हथ रखी चवंदी हुअसि या रसूल अल्लाह सभई चओ ॾाढे या रसूल अल्लाह ज़ोर सां या रसूल अल्लाह अग़िस्नी या रसूल अल्लाह अग़िस्नी या रसूल अल्लाह रस या रसूल अल्लाह रस या रसूल अल्लाह। मुझी आदत हुई इएं चवंदी हुअसि हेॾो मलाइक आया आउं डिॼी वयसि मलाइकनि खे ॾिसी यकदम अखियुनि ते हथ रखियुमि अखियुनि ते हथ रखी क़ब्र में चयुमि अग़िस्नी या रसूल अल्लाह रस या रसूल अल्लाह रस या रसूल अल्लाह। 3 दफ़ा चयुमि 3 दफ़नि खां पोइ अखियूं जो खणी खोलिया त मलाइक हुया कोन मुस्तफ़ा साम्हूं बीठो हो सोहणो नबी बीठो हो चओ सोहणो नबी बीठो हो मूंखे तो 90 साल सॾु कया थी अॼु क़ब्र में तो ते ॾुखियो वक़्तु हो मोहम्मद आयो आहियां माणिक मिट संदो ऊंदाहीअ में सोझरो हशर वेल हिसाब जे छॾे न वेंदो सारियूं सॾ कंदो मुंहिंजो कोहारल के चधण असांजो तो उन्हनि सां प्यार आहे जेके या रसूल अल्लाह वारा बाक़ी असांजो कतई तौर सां न शीए सां प्यार आहे न वहाबी सां प्यार आहे उॾरंदो शीओ अचे ख़ुदा जो कसम फादर बि न हणांसि वहाबी उॾरंदो अचे थुक बि न हणांसि पर जेको वहाबियुनि जो ऐं शीअनि जो वरी हमदर्द हूंदो उन्ही खे बि उन्ही सां गॾु लेखींदा ई कोन आहियूं असां चवंदा आहियूं जेको सुन्नत जमायत जो ग़ुलाम हुजेसि असांजे अखियुनि जो नूर सुन्नी थियो कपड़ा सुन्नी थियो न शीयन जी हिमायत कयो न वहाबिन जी हिमायत कयो ॿई पासा बेड़े ते चढ़ो त दस्तगीर वारे बेड़े ते चढ़ो